सनवे जो मांझंद जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में वणनि ऐं ॿूटनि जी अहमियत बाबति जश्न बहार जे नाले सां फेस्टिवल मुनक़द कयो वियो। रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। सनवे जो वणनि ॿूटनि जी अहमियत बाबति मांझंद जे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में हिकु ॾींहं वारो जश्न बहार जे नाले सां पुरवकार फेस्टिवल थी गुज़रियो, जंहिं में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे ॿूटनि वणनि जी नुमाइश पिणु लॻाई वई। जश्न बहार फेस्टिवल में महिमान ख़ासि डायरेक्टर स्कूल एजुकेशन एलिमेंट्री सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी रीजन हैदराबाद अज़ीज़ुल्लाह ओढो, TEO मांझंद नूर हसन अबड़ो, डायरेक्टर फिनांस प्राइमरी हैदराबाद रीजन गुलाम सरवर मल्हार समेत मांझंद इलाइक़े जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि मांझंद शहर वासियुनि स्कूली शागिर्दनि तोड़े औरतुनि वॾे अंग में शिरकत कई, जिन खे निमाज़ जे लाइ रखियल मुख़्तलिफ़ वणनि ॿूटनि पंहिंजी ख़ूबसूरती सां खेकारे भलीकार कयो। जश्न बहार फेस्टिवल में खानोट जे गर्ल्स स्कूल पारां न्याणी ऐं तइलीम जी अहमियत ते शानदार ख़ाको पेश कयो। हर शाख फली बेटी से नस्ल पैगंबर इस्लाम चली बेटी से। जॾहिं त मांझंद जे गर्ल्स स्कूल जे शागिर्दनि महांगाईअ ते ख़ाको ऐं टेबलो पेश करे वेठलनि खां दाद हासिल कयो। मांझंद जे उस्ताद रफ़ीक मल्हा स्कूली शागिर्दनि सां गॾिजी सिंध जे भलोल रागी मरहूम जलाल चांडीअ जे रूप में कलाम ॻाए महान रागी जलाल चांडीअ खे भेटा पेश कई। उन मौक़े ते जश्न बहार में आयल महिमाननि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असल में जश्न बहार जेको आहे हिकु त सीज़न जे माहौल जे हिसाब सां कुदरत जेका हीअ दुनिया ठाही आहे बेरंग आहे और रंगनि वारी आहे। हीअ तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। जश्न बहार बि असां हिन सिलसिले में त वण पोखण जी स्कीम खे असां हथी पिया ॾियूं त जीअं माण्हू जेको सो इन अवेयरनेस मां फ़ाइदो वठनि, घणे खां घणा वण पोखनि। ॾाढो सुठो ऐं बहितरीनु प्रोग्राम आहे। असां चाहियूं था त जीअं ही रूरल एरियाज़ आहिनि इहे प्रोग्राम थियणु घुरिजनि ऐं इहा हिकिड़ी ॿारनि जे लाइ वॾी अवेयरनेस आहे। हाणे असां पंहिंजे हिसे जो कमु शुरू कयो। पाण सिंध पाण खे सॾे थी, सिंध पाण खे पुकारे थी। अॼु सिंध अहिड़े ॾुखे दौर मां गुज़री रही आहे जो असां सभई जेके बि आहियूं जंहिं मोर्चे ते वेठा आहियूं पंहिंजे सिंध धरतीअ था वफ़ा कयूं ऐं हीअ असां पंहिंजी वफ़ा जो हिकिड़ो अलम खयो आहे जेको सिंध खे असीं चऊं था त अचो त गॾिजी सिंध खे साओ कयूं। हेॾा वॾा प्रोग्राम या हेॾा वॾा मौक़ा बहिराड़ी जे स्कूलनि में ॿारनि खे तमामु घटि था मिलनि। शहरनि में त ॿारनि खे तमामु घणा मौक़ा मिलनि था परफॉर्म करण जे लाइ, अॻिते अचण जे लाइ, पर बहिराड़ी में तमामु घटि थियनि था। मक़सदु इहो आहे त जीअं स्टूडेंट में आवाम में इहा पज़ीराई जॻह सां मिले या इहो पैगाम जेको पहचान जा चाहियूं त जश्न बहार माना पूरे माहौल जी जेका आलूदगी आहे ख़तमु थिए। वण लॻायो इल्म जी रोशनी में, छाकाणि जो हीउ इल्म जो घर आहे, हीअ असांजो गुलदस्तो आहे, हीअ जॻह तो असांजो बाग़ आहे। मांझंद हाई स्कूल वारनि जो जिन एॾो वॾो प्रोग्राम कयो ऐं ॿारनि खे जश्न बहार जे नाले सां प्रोग्राम करे उन्हनि खे वणनि जे बारे में अवेयरनेस पैदा करण जे लाइ सिख्या ॾिनी वेंदी, सम्झायो वेंदो। ॻाल्हि जी आहे त सिंध जे बहिराड़ियुनि वारनि इलाइक़नि में जश्न बहार जहिड़ा फेस्टिवल करे माण्हुनि में जागृता ॾिनी वञे ऐं सिंध जेका ॿेला ख़तमु थी वञण जे करे आलूदगी में वठिजी वई आहे, पंहिंजे पंहिंजे हिसे जो वण लॻाए सिंध खे सरसब्ज़ बणाईनि। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़ सन।